वेलकम बैक नाज़रीन। सिंध में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ जेका तबाहकारी पैदा थी आहे उन बाबति धरती टीवीअ जी हिन ख़ासि ट्रांसमिशन में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु दादू ज़िले जी जेका सूरत हाल आहे उहा गुज़िरियल ॾींहं जी भेट में अञा वधीक ख़राब थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर दादू शहर जे ॿुॾण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। कंहिं शायदि अॻु ई ॿुधल आहे। सो इन मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। शबीर लाशारी सीनियर सहाफ़ी आहे। शबीर साईं, ॿुधाइजो त दादूअ जे ॿुॾण जो ख़तरो अचानक छो पैदा थी वियो आहे? इरफान साहब, ॻाल्हि इहा आहे जो हीउ जेको पाणी आहे उहो कंबर शहदाद कोट खां हलियो आहे ऐं उहो पाणी जॾहिं केन शाह ऐं जोही पहुतो त पोइ सभिनी इहो पिया सम्झो त हाणे पाणी खे अॻिते रस्तो मिली वेंदो ऐं उहो पाणी जेको आहे मंछर खां पोइ सिंधु दरिया में छोड़ कंदो ऐं सिंधु दरिया में छोड़ करण खां पोइ इन्हनि सभिनी शहरनि ते जेका सोड़ हुई पाणी जी उहा ख़तमु थी वेंदी। पर बदकिस्मती सां हिते ॿ टे शयूं जेके आहिनि उहे अहम थियूं आहिनि। उहे हिकिड़ी इहा थी आहे त मंछर ढंढ जी जेका ख़तरे वारी लेवल आहे उहा पहिरियां ॿुधाई पई वेसी 123 उनजी आख़िरी हद आहे। उनखां पोइ मंछर में का गुंजाइश न आहे। पर अॼु बदकिस्मती साम्हूं जाम ख़ान शौरे जो अॼु विज़िट हुयो मंछर ते। उते हुनजो बयानु ॿुधो पियो। हुन ॿुधायोसीं हाणे मंछर जी जेका लेवल आहे उहा हाणे 126 128 आहे। मक़सदु आहे त माना मंछर खे कंहिं तरीक़े सां ख़ाली करणो ई न आहे, अञा गुंजाइश आहे। सो मंछर पाणी खणे कोन पियो ऐं पोयां जेको पाणी अचे पियो केन शाह जे ॿुॾण खां पोइ असां सभिनी सम्झो पिए त हाणे पाणी जो ई पहुतो आहे, इहो ई पाणी हुयो जेको पहुची चुको आहे ऐं पोयां कुझु कोन थींदो। पर अॼु कुझु ख़बरूं इहे आहिनि त साईं वारह वारे पासे बि वधीक कट लॻी विया आहिनि वाहन खे, बंदनि खे ऐं ख़ुदि गाजी ख्वाड़ शहर खे बि पाणी फिरी वियो आहे, जंहिंमां गाजी ख्वाड़ ऐं वारह जे ॿुॾण जो जेको आहे उहो ख़तरो वधी वियो आहे। ऐं मेहड़ जंहिं लाइ चयो पियो साईं उनखे बचाए वियो आहे, पंहिंजो रिंग बंदि ॾेई। अॼु वरी इहे ख़बरूं अचनि पियूं त हाणे रिंग बंदि ते पाणी तमामु घणी सोड़ ॿधी आहे ऐं मेहड़ बि ॿुॾी सघे थो। तंहिंजे करे हाणे जॾहिं मेहड़ ऐं वारह गाजी ख्वाड़ खे ख़तरो आहे, हेॾां जोही दादू त सफ़ा जेको सो पुछड़ में इहो पाणी बि हाणे जोही पहुचंदो। जेॾी महिल जोही पहुचंदो त MNV ड्रेन ई हिकिड़ी जेका डिफेंस लाइन आहे उहा आहे दादू शहर जी, जेका उनजो जेका खॿो कप आहे जेको हुनजो। हाणे इहो पाणी इन विच में अची फाथो आहे। होॾां जोही जो रिंग बंदि, हेॾां MNV ड्रेन जो जेको खॿो कपर आहे ऐं होॾां मंछर ढंढ आहे। मंछर ढंढ पाणी खणण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। जोही जा माण्हू गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी रिंग बंदि ॾियूं बीठा आहिनि त पंहिंजे शहर खे बचायूं। यकीन उन्हनि जो हक़ आहे। हिते ॻाल्हि करींदासीं दादू में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। दादू खां धरती टीवी जो रिपोर्टर इशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूदु आहे। इशफाक, हिन वक़्तु दादू जी छा सूरत हाल आहे? थ्रेट अलर्ट जारी कयो वियो आहे दादू जे लाइ? जी बिल्कुलु, तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां। दादू जी जेकी सूरत हाल आहे उहा हिन महिल तमामु संगीन आहे, छाकाणि त जोही ऐं जेको मेहड़ खे रिंग बंदि ॾिनो वियो बचाइण लाइ उन्हनि ते बि पाणी जो दबाव हिन महिल वधी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त मेहड़ जेको रिंग बंदि आहे उन ते 6 फुट ताईं पाणी थी वियो आहे। ऐं उनखां पोइ जेको अॼु सूबाई वज़ीर हुयो आतियाशी वारो वज़ीर जाम ख़ान शौर मंछर ढंढ जो बि हुन दौरो कयो आहे ऐं उते उन इहो ॾिनो त जेकी मंछर जी ख़तर आहे उहा 122 RL थी वई आहे। ऐं उनजो पाणी में जेको हुनजो चवणो त अञा ताईं 6 फुटनि ताईं पाणी जो मंछर ढंढ में जेको आहे गुंजाइश आहे। ऐं जेको RD 62 वटां जेको बंदि आहे उहो कमज़ोर आहे। पर हिन महिल दादू जी सूरत हाल ते मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू जे शहरनि में तमामु घणो ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। ऐं हिन महिल MNA सरदार रफ़ीक अमन जमाली इन पाणी जे चाढ़ खां पोइ हिन महिल मंछर ढंढ ते पहुतो आहे ऐं उन MNV ड्रेन जो बि दौरो कयो आहे। पर अॼु जेकी चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे दादू वासियुनि खे इहे ई जेकी सूरत हाल ॿुधाइनि पिया त दादू खे को बि ख़तरो न आहे। पर जेको ॾींहों ॾींहुं पाणी में चाढ़ आहे उन खां मीडिया जे ज़रिए दादू जे शहरनि खे आगाह कयो वञे थो त शहरनि में हिन महिल ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे ऐं लॾपलाण बि दादू में शुरू थी वई आहे। अच्छा, केन शाह जो थोरो हाल अहवाल ॾियो असांखे त उते हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ॿुॾ खां पोइ? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केन शाह त हिन महिल मुकमल तौर ते पाणी जे घेराव में आहे। शहर जे अंदरि 6 फुट पाणी बीठल आहे। उतां जा जेकी सरकारी मुलाज़िम हज़ारे हुया उन जी बैंक जेका सरकारी उते बंदि हुअण जे करे उन्हनि जो बि दादू नेशनल बैंक ते दबाव हुयो। ऐं अॼु जेको असांखे ताज़ी सूरत हाल मालूम थी त हिकु औरत जेका गुज़िरियल राति वफ़ात करे वई हुई, जेका हुनजो रेस्क्यू न थियण जे करे हुनजो लाश जेको आहे
अरिड़हनि कलाकनि खां वठी उते वासनि पारां एक्चुअली जिते रहनि था उन जॻह जे मथां रखियल हो। उन्हनि बार बार सोशल मीडिया जे ज़रिए ज़िले इंतज़ामिया खे इहा अपील पे कई त असांखे रेस्क्यू कयो वञे दादू, छाकाणि त केनशाह मेह ऐं जोही जे आस पास जेको पाणी अची वियो आहे, उते जेकी क़ब्रिस्तान आहिनि, हेठां वारा इलाइक़ा आहिनि, उहो मुकमल तौर ते उहे पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि। ऐं इहो बि मां हिन महिल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी हींअर ताज़ी सूरत हाल मेहर जी ॿुधाई पई वञे त जेको रिंग बंदि मेहर खे ॾिनो वियो आहे, उन ते बि हिन महिल तमामु घणो दॿा आहे। हे जेकी 24 कलाक राति जा आहिनि उहे दादू ज़िले लाइ बि अहम आहिनि, छाकाणि त हिन महिल मंशूर ढंढ ते बि पाणी में वधीक चाढ़ थियो आहे। ऐं उन खां पोइ जेके रिंग बंदि जोही ऐं मेहर खे ॾिना विया उन्हनि खे ते बि हिन महिल दॿा तमामु घणो वधीक आहे। अच्छा, ही RD 62 जो जीअं इशफाक ज़िक्र कयो त उन ते तमामु घणो दबाव आहे, ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं उहो टुटे थो त पोइ कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि उहे मुतासिर थी सघनि था? जी बिल्कुलु, तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं अॼु सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो मंशूर ढंढ जो दौरो कयो, उन हुते मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी ऐं हुन हुते इहो चयो त हिते जेको मंशूर ढंढ में अञा 6 फुट जी गुंजाइश आहे। उन खां पोइ जेकी बोर्ड जे दौरान जिन ऑफिसरनि कोताही कई हुई उन्हनि खे बि उन हटाइण जा हुकुम ॾेई छॾिया आहिनि, जिन में ॿुधायो पियो वञे त सुप्रीडेंट इंजीनियर साउथ सर्कल दादू आलिम राव पोटो ऐं सर्कल ख़ैरपुर ज़ाहिद कुरैशी खे बरतरफ़ करण जा हुकुम जारी कया विया। ऐं उन खां पोइ सुप्रीडेंट आहे रोहिड़ी केनाल सलीम रज़ा मुकुल खे बि मुअतल कंदे मथां केस दाख़िल करण जा हुकुम न। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको RD 62 खां पोइ जेको हुनखे अगरि जे बंदि खे को घारो लॻे थो त जेकी हिन पासे दादू ज़िले जा इलाइक़ा ॿुधायो पियो वञे त फान थी सघे थो, ख़ुदाबाद ऐं ॿिया जेकी इलाइक़ा आहिनि उहे मुतासिर थी सघनि था। अच्छा अशफाक, मूंखे इहो ॿुधाइजो त दादू सिटी जेका आहे, दादू सिटी खे किथां ख़तरो आहे? उहो पाणी छा मेहर ऐं केनशाह खां ईंदो दादू ॾांहुं या ॿिए हंधा MNV ड्रेन वारो पाणी अची सघे थो? ऐं हितां MNV ड्रेन जे कपनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, छा पोज़ीशन आहे? जी बिल्कुलु, तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त 2010 खां जेकी बोर्ड आई उन खां पोइ आप्याशी अमलदारनि पारां हिन महिल जेकी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दादू शहर जी सूरत हाल आहे त अगरि मंशूर खे जे अगरि किथां रोण हुनजी पई या अगरि मंशूर जे ओभर तरफ़ खां किथां घारो लॻे थो त उहो दादू लाइ तमामु ख़तरनाक साबित थींदो। ऐं हिन महिल तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मंशूर खे MNV ड्रीम खे कारी मोरी ऐं 2 हंधा खां जोही जे तरफ़ त कट आयल आहिनि जेकी पाणी मंशूर जे तरफ़ छोड़ करे थो, पर हिन महिल छंगड़ खां जेको तमामु घणो, छाकाणि त छंगड़ ऐं दादू जो जेको फासो विच में ॿुधाए 4 खां 5 किलोमीटर आहे, छाकाणि त उहो पाणी दादू शहर खे जल्द मुतासिर करे सघे थो। बाक़ी जेकर मंशूर वारे RD 62 खां को घारो या को अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी त उन में दादू जे शहरनि खे दादू निकिरण मां 2 खां 2.5 ॾींहं लॻी सघंदा। अच्छा, मुख़्तसर इशफाक इहो बि सम्झंदासीं, जीअं ॿुधायो त दादू मां बि लॾ पलाण जो सिलसिलो शुरू थियो आहे त उहे माण्हू पंहिंजी मदद पाण तहत लॾनि पिया, जीअं ॿियनि शहरनि मां उन्हनि टपड़ कयां पिए, या गवर्नमेंट ट्रांसपोर्ट जी मद में या उन्हनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल करण में को ताउन करे पई, को सहकार करे पई? न जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे शहरनि हिते जेके ज़िले इंतज़ामिया पारां उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का मदद न कई आहे, न ई को अहिड़ो ज़िले इंतज़ामिया हुननि खे को अहिड़ो ऐलान ॾिनो आहे या को कयो आहे त तव्हां दादू ज़िले मां लॾ पलाण कयो। पर जेके ख़ैरपुर नासन शाह जी हुनजी राति जो ओचितो सूरत हाल थी वई हुई, जो राति जे टाइम ते 11:30 वॻे और ओचितो इहे सायरन वॻा त हाणे जेको पाणी जेको ॿोॾ जो आहे उहो ख़ैरपुर नासन शाह में राति जे पेट में दाख़िल थी वेंदो। त अहिड़ी सूरत हाल खे नज़र में रखंदे दादू जे शहरनि पंहिंजी लॾ पलाण जेकी सरंदी वारा माण्हू आहिनि, पर जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि उहे पंहिंजी जॻहियुनि में अञा ताईं वेठल आहिनि, पर जेके सरंदी वारा ताजिर आहिनि उन्हनि पंहिंजी फैमिलीज़ सां गॾु आहिस्ता आहिस्ता दादू मां लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ठीक है, वॾी महिरबानी अशफाक, दादू ज़िले जी सूरत हाल बाबति असांखे आगे तमामु घणी ख़राब सूरत हाल। बिल्कुलु, मूं कल्ह बि चयो हो हिन ट्रांसमिशन में त हाणे जेको दबाव आहे उहो जोही ऐं दादू तरफ़ वधंदो, छाकाणि त पाणी खे रस्तो न पियो मिले। नसीर साहब जेका सहिरे ॻाल्हि कई त पाणी हाणे जेका सूरत हाल ख़राब थिए पई त उनजो जेको वॾो सबबु ऐं कारण आहे त पाणी खे जेकॾहिं रस्ता न मिलंदा त उहो पाणी वधीक शहर ॻोठ इलाइक़ा ॿोड़ींदो। ऐं इन पाणी जी जेका आख़िरी मंज़िल आहे उहा आहे मंशूर ढंढ, ऐं मंशूर ढंढ खां पोइ उनजी जेका आख़िरी मंज़िल आहे उहा आहे सिंधू दरिया। हाणे मंशूर ढंढ बदकिस्मती सां
वटां पाणी निकाल न करे सघिया। नेचुरल जेको हुनजो निकाल वारो सिस्टम आहे सेवण वटां, उहो सिंधू दरिया उहो पाणी खणे ई न पियो मंछर जो, ऐं टाइम ते उन्हनि उनजा दरवाज़ा खोलिया कोन जो उहो पाणी आहिस्ता आहिस्ता निकिरंदो वञो आहे। 1 महीनो थी वियो आहे मंछर में जेकर पाणी जेको पए पियो, जेकर उहे दरवाज़ा खॼी वञनि हा त हिन वक़्तु हीअ सिचुएशन न थिए आहे मंछर जी, ऐं पोयां जेको ईंदड़ पाणी आहे मंछर उहो बि बर्दाश्त करे वञे हा। पर हाणे मंछर में माना तिर छटण जहिड़ी जीअं चवण गुंजाइश न आहे, पर उन बावजूदि हाणे जेकॾहिं मंछर खे किथां को कट लॻे थो, कुदरती टुटे थो, त उनजो तमामु वॾो नुक़सानु थींदो। 2010 में बि उनजो वॾो नुक़सानु थियो, हाणे बि जितां बि उनखे कट लॻे थो, किथां बि को उनखे घारो लॻे थो, का रोण लॻे थी, त उहो हिकिड़ो एॾो वॾो नुक़सानु हूंदो जेको मां सम्झां थो सम्झ खां ॿाहिरि हूंदो। तंहिंजे करे हाणे सिंध सरकार बि ख़ुदि इन परेशानी में मुब्तला आहे त हिन पाणी खे काॾे रस्तो ॾिजे ऐं कीअं कजे। उन करे हिन सॼे शशोपंज में सभु मुब्तला आहिनि। होॾां पोयां जोही दादू इन्हनि सभिनी शहरनि जो प्रेशर आहे, वॾे वज़ीर ते बि, आबपाशी खाते ते बि, तव्हां हाणे कीअं बि करे मंछर खे ख़ाली कयो त हीउ पाणी मंछर में अचे। अच्छा, वॾे ॾिसो न झांगारा बाजारा वाहड़ साईं ख़ुदि हा हाणे झांगारा जेको आहे बाजारा जेको आहे उहो सीएम साहब जो बाणो ॻोठ आहे, बाजारा ॿुॾी वियो आहे शहर, ऐं ख़ुदि झांगारा जा जेके स्लोप आहिनि ऐं शहर ऐं जेके ॿियूं आबादियूं आहिनि उते पाणी पहुची चुको आहे। इहा आबादी अहिड़ी आहे नसीर साईं, मां उन इलाइक़े जो माण्हू आहियां, इहे जबलनि जी कंधी ते वेठल इहे शहर आहिनि, अॼियल शहर आहिनि, हाणे उते मंछर जो पाणी पहुची चुको आहे, जबलनि जे टकिरनि जे पासे में एॾो मंछर भरिजी चुको आहे। इहो मंछर जेॾी महिल ठका ॾींदो त यकीनन वॾो नुक़सानु थियो। अच्छा, हाणे सोशल मीडिया ते बि इहो मुतालबो आम थी वियो आहे, ख़ासि तौर ते एॾो वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे अवाम जो, त मंछर खे कट ॾिनो वञे। ऐं थोरी देरि पहिरियां जॾहिं चीफ मिनिस्टर सिंध सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस पे कई, उन में बि हुन इहा ॻाल्हि वाज़े कई आहे त मंछर खे कट ॾियण बाबति फ़ैसिलो आबपाशी अमलो कंदो। हाणे जेकर मंछर खे कट अचे थो त पोइ ही जेके शहर ॿुॾण जो ख़तरो या ख़दशो आहे उहो ख़तमु थी वेंदो ऐं जेका सूरत हाल आहे उहा मामूल हली वेंदी। हाणे ईअं त मां तव्हांखे अॻु में ई ॿुधायो पियो त मंछर खे कट जेॾी महिल ॾिबो त उहो भान सैदाबाद ऐं दादू ऐं सेवण जे विच वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे वॾो जेको आहे उतां ई नुक़सानु थींदो। उतां हिकिड़ो पुराणो नेचुरल गुज़र बि आहे जेको 2010 में हुननि कट ॾिनो हुयो, उहो करमपुर वारे इलाइक़े मां ॾिनो, साॻियो हितां वाहड़ वटां हितां थींदो आबाद वारे इलाइक़े मां आफंदी वारी जेका देह सॾिबी आहे भान सैदाबाद जे मथां, उहो उन्हनि इलाइक़नि ऐं ॻोठनि खे ॿोड़ींदो, पोइ सिंधू दरिया में वञी उन छोड़ कयो। यकीनन हाणे बि तक़रीबन 80% चांसिस इहे आहिनि त उन साॻी हंधि ताईं कट ॾिबो त जीअं जल्दी में मंछर जो जेको पाणी आहे उहो निकाल थी वञे। पर मां त उनजे हक़ में इन करे बि न आहियां त मंछर केतिरनि ई सालनि खां पोइ भरियो ई न आहे, मस वञी भरियो आहे। जेकॾहिं उनखे एट ए टाइम ख़ाली कबो त वॾो नुक़सानु आहे। इहो बि अहिड़ी हंधि तां उनखे को कट ॾिजे जो। ठीकु आहे शबीर, वारह जे ॿुॾण जो बि ख़तरो आहे ऐं वारह खां धरती टीवी जो रिपोर्टर ज़हूर जान जो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ज़हूर, ॿुधायो वारह जी छा सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु इंतिज़ामिया कहिड़ा तहरुक पई वठे? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त वारनि जी पोज़ीशन त इहा आहे त अॼु डीसी कंवर शहदाद कोट आबिद हुसैन जेको वारे वासियुनि खे जेको आहे सो हुकुम जारी कयो त वारनि खे छॾे करे महफ़ूज़ जॻहियुनि में जेको आहे वञी तहफ़ूज़ वठनि। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त वारे में हींअर बरसाति जो जेको सैलाबी पाणी आहे, चारों तरफ़ जेके असांजा मेन रोड आहिनि, जीअं लड़काणे वारो रोड आहे उते गार थियनि खे खंडु लॻो, उहो जेको आहे सो पाणी रोड ते अची वियो। उन खां पोइ नसीराबाद जो जेको रोड आहे उनखे कट लॻल आहे, उहो नसीराबाद जो रोड वारो पाणी वञी गाजी वारे रोड खे लॻो, गाजी वारे रोड वारो पाणी करे हमल वारे रोड खे लॻो। जुवानी मुकमल ॿुॾी विया आहे। यूनियन काउंसिल ऑलरेडी ॿुॾल हुई ऐं उन खां पोइ जेको आहे सो वार्ड नंबर 1 आहे असांजो, उते जेको कोट आमदी दुनिया कोट फ़कीर मोहम्मद दुनिया उहो पाणी जी लपेट में आहे। असांजो त्रिपचिता जेकी आहे उहो पाणी जी लपेट में आहे। हींअर सर वारनि जी जेकी पोज़ीशन इहा आहे त वारे वासी एतिरो त परेशान ऐं मायूस थी चुका आहिनि छो जो बरसाति जो जेको सैलाबी पाणी हुयो, जीअं अमलगंज खां जेको आहे सो पाणी असांजे बंद तरफ़ जेको आयो, उहो जेको आहे सो चमन नाले जेको खंड आहे उहो पाणी नसीर चाकबाद जॾहिं लॻो त वारे मां 80% माण्हू ऑलरेडी लड़ तलाण करे हलिया विया। हींअर 20% जेको माण्हू हुया उहो डीसी साहिब जो हुकुम जेको जारी थियो आहे उन खां पोइ बेहारो मददगार आहिनि। उन्हनि एॾी त परेशानी वारा में अॼो की जॾहिं असां रिपोर्टिंग जे लाइ निकितासीं त यकीन थियो त वारे वासी हर हिक जी हथ हाली हुई। उहो डीसी जे हिन हुकुमनामे खे ॾिसी करे
एतिरो मायूस हुया छो जो माण्हुनि वटि इहे वसाइल न हुया त उहे वीचारा गाॾियूं करे लाड़काणे हैदराबाद या कराची निकिरी सघनि। हींअर ताईं इंतिज़ामिया तरफ़ां को बि हुननि खे न हिकु त सैलाब में जेको मुख़्तलिफ़ असांजो तालुको वारे मुकमल ॿुॾी चुको आहे, जीअं अमल जेको आहे सो यूसी मीरपुर आहे ऐं उन खां पोइ जेके मुतासिर माण्हू आहिनि सर एसपी बचाव बंद ते मुतासिर माण्हू वेठल आहिनि, उहे बेयारो मददगार माण्हू आहिनि। उन्हनि खे हींअर ताईं न को राशन मिली सघियो, न उन्हनि खे को तंबू मिली सघियो। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त जेको असांजो 12 शहर सिटी बचियल हुयो, जेको 10 वार्डनि ते आहे, उहो 12 शहर खे जॾहिं डीसी तरफ़ां हुकुम जारी कयो वियो ऐं हुकुमनामो बि सर ईअं चइजे त उहो जेको पंहिंजो हिकिड़ो शाही हुकुमनामो हुयो, जेको कंहिं बि क़िस्म जी न का वारे वासियुनि खे अॻु ॼाण ॾिनी वई, छो जो डीसी साहिब कल्ह बि वारा आयल हुया, उन्हनि इहो ई चयो त वारे वारा परेशान न थियनि, पाणी जेको आहे सो महफ़ूज़ रस्तो पाणी खे ॾींदासीं। जॾहिं पाणी खे महफ़ूज़ रस्तो डीसी न पियो ॾेई सघे ऐं हितां जो जेको MPA साहिबु आहे नवाबज़दा बुरहान खान चांडियो, हुनखे असां स्क्रीन ते मुकमल ॾिठोसीं, वासियुनि सां जेको आहे हर ॾुख सुख में गॾु हुया। पर असां हीअ बि न जेको आहे सो ॾिठोसीं त डीसी जेको कंबर हुयो उहो MPA साहिब जे ॻाल्हि खां एग्री न थियो। उहो MPA साहिब उन्हनि खे जेके डिमांड था रखनि त ग़रीब बोर्ड मुतासिरनि खे राशन ॾिनो वञे, उन्हनि खे तंबू ॾिना वञनि, पर डीसी साहिब ख़बर न आहे उनखे कंहिंजो को हुकुम मिले जेको MPA साहिबनि जी ॻाल्हि खे पोइ हिते पोइ रखे। पर अॼु हींअर जॾहिं वारे में जेको आहे सो हिननि जो जेको आहे सो हुकुमनामो जारी थियो त वारे वासी पंहिंजो जेके अबारा कखा आहिनि उहे घर जेके छॾे करे जेके करोड़नि जूं मिल्कियतूं जॻहूं, हुननि में लखे रुपए जो सामान फर्नीचर वग़ैरह पियल हुयो, उन्हनि जो माल मवेशी उते हुयो, हू जेको आहे त ज़हूर जीअं मां ॿुधायो त हिकिड़ो शाही हुकुमनामो आयो, इहो ई असांखे मंज़र ख़ैरपुर नाथन शाह वेंदो। पोइ माण्हू DC आहे, MNA MPA ॿिया उन्हनि वञनि था त भई रुॻो हुकुमनामो जारी करण ते इनफ कोन्हे त शहर ख़ाली कयो, कीअं ख़ाली कंदासीं, हुकूमत कहिड़ो ताउन पई करे, इहो माण्हू त उन्हनि खां को पुछाणो ई कोन था कनि। सर माण्हू एतिरो त मायूस थी चुका आहिनि, जेको माण्हू MPA साहिब जेको असांजो आहे नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, हुनजो जेको वॾो बिरादर आहे नवाब सरदार खान चांडियो, उहो MPA कंबर आहे, उन हिकु जेको आहे वाइस मैसेज ॾिनो त वारे वासियुनि सां असां गॾु आहियूं, इनशाला मां वारे खे पाणी में बुॾण न ॾींदासीं, वारे वासी परेशान न थियनि। ऐं उन खां पोइ DC कंबर आबिद हुसैन अभी वारे को SSP कंबर वारे आया हुए, उन्हनि सां गॾु जेको आहे सो रेंजर्स जो जवान बि गॾु हुया, नेवी वारा जवान बि हुया। हींअर जेको आहे सो उन्हनि DC जेको वरी मीडिया खे मौक़ूफ़ ॾिनो, उनजो चवणु हुयो त जेको असां कोशिशि कयूं था त जीअं जेको आहे सो हुकुमनामे में मूं अहिड़ो हुकुमनामो जारी कयो आहे जंहिंमें जेको आहे वारे वासी परेशान थियनि, पर मूं वारे वासियुनि जी ज़िंदगी बचाइण लाइ हुकुमनामो जारी कयो आहे त जीअं हू पंहिंजो जेको आहे सो कोई महफ़ूज़ जॻहुनि ते वेही वञनि, किथे वेही। सर हींअर वारे शहर वारा जेकर लाड़काणे वञनि त सॼी सिंध और पूरो पाकिस्तान सैलाब में आहे, पर DC कंबर तरफ़ां हींअर जेके असांजे वारे शहर में 12 तालुके जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, UC मीरपुर हुजे, UC अमल हुजे, असांजो यूनियन काउंसिल खंडू हुजे, यूनियन काउंसिल आबाद हुजे, यूनियन काउंसिल असांजो हुजे कयो हुजे, मतिलबु ठीकु आहे ज़रूरु, वॾी महिरबानी तव्हांजी वारे बाबति असांखे हाल वाल ॾिनी। इहा कहिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त रुॻो हिकिड़ो तव्हां पधरनामो जारी था करे छॾियो, शहर ख़ाली कयो, भई कीअं माण्हू ख़ाली कंदो जिन वटि खाइण जे लाइ कुझु कोन्हे। अहिड़ा शहरनि चइनी पासनि खां इन्हनि शहरनि जा रस्ता इहा रियासत जी गवर्नमेंट जी जेके बि लाॻे उन्हनि जी ज़िम्मेवारी कोन्हे त उन्हनि माण्हुनि खे हुकुम ॾियण सां गॾोगॾु फैसिलिटेट बि कजे त उन्हनि खे किथे पुॼाइणो आहे महफ़ूज़। इंतिज़ामी अमलदारी मुकमिल तौर ते वॾो हिकिड़ो इहो फेल्योर आहे। ऐं ॿियो हिते इहो बि एड कंदासीं, शायदि ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो, हेडलाइन ब्रेक थींदी त माना ॾिसो त हिकिड़ो त हुकुम जारी करे था छॾनि बाबा शहर ख़ाली कयो का माण्हुनि जे सबबु, ॿियो इहो जेको ॿुधायो जीअं मुराद अली शाह टे ॾींहं पहिरियां चयो त दादू खे कुझु कोन्हे, हाणे चयो ख़तरो आहे, हाणे उतां जा MNA MPA वाइस मैसेज था कनि जीअं हिननि ॿुधायो पियो ज़हूर त बाबा वार कोन थो ॿुॾे, हाणे अलर्ट बि जारी थो थिए त माण्हू पोइ डबल माइंड घटि में हिकिड़ो रस्तो त ॿुधायो, तव्हां मथी लेवल ते वेठा आहियो जिथे फैसला थियनि था, मूंखे ऑलरेडी ख़बर हूंदी त किथां कटे घटि में घटि माण्हू पोइ टाइम त मिले उन्हनि खे पंहिंजी मदद पाण त हू निकिरी था सघनि, उन्हनि खे तव्हां डबल माइंडेड करे था छॾियो। बिल्कुलु सही था चओ। नाज़रीन ट्रांसमिशन में गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो, ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।